असीं मौजूद आहियूं मीरपुर बठोरे जे उन इलाइक़े में जेको इलाइक़ो बाईपास ऐं शहर खे ॻंढे थो। इहो विचूं रोड आहे जेको मशहूरु क़ब्रिस्तान मियां अब्दुल्ला वटां लंघे थो। उन रस्ते जे विच में शावा मोरी आहे। शावा मोरी जी जेका हालत तव्हां ॾिसो पिया उहा ज़बून हाल थी पई आहे। ज़बून हालत इहा हालत आहे जो मोरी जे विच में हिकु तमामु वॾो खॾो पइजी वियो आहे। इहो खॾो अॼु जो न आहे, कल्ह जो न आहे, महीनो अॻु जो न आहे, पर 4 खां 5 महीना थी विया आहिनि इन खॾे खे। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त इन ई खॾे सबबु हिकु कार जेका फैमिली सां हुई उहा उन हादसे जो शिकार थी। तंहिंजे बावजूदि इदारा अखि नथा पटियनि। इदारनि जे सुजाग न थियण सबबु माण्हू हादसे जो शिकार थियनि था। ऐं उन खां अलावा हिते जेको 2 मिंटनि जो रस्तो आहे, शहर जा माण्हू 2 मिंटनि ते बाईपास में पुॼी सघनि था। उहो मजबूरन शहर जे माण्हुनि खे फैमिली समेत शहर जा रोड रस्ता, हद दख़ली नारा, पेचरा क्रॉस करे 15 खां 20 मिंट खां पोइ पुॼणो पए थो। जेकॾहिं एमरजेंसी हुजे त एमरजेंसी सूरत हाल में शहर जा माण्हू केतिरो भुॻींदा उहो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। नाअहली जी हद चइजे या नशे वारी निंड जी हालत चइजे जो इदारा बार बार चवणु हाईलाइट करण बावजूदि बि सुजाग नथा थियनि। हीउ शहर जो मसइलो कॾहिं हल थींदो आउं नथो चई सघां, पर असांजो कमु आहे उन्हनि ताईं पुॼाइण त हीउ शहर जा माण्हू हिन क़िस्म जो भोॻे रहिया आहिनि। ज़बून हाली जो हीउ शिकार आहे हिकु पुल जेका सॼे रस्ते खे ॻंढो ॾे बीठी आहे। ज़बून हाली जे करे जेको भई टुटी वई आहे, उनजे करे माण्हू आराम सां नथा पुॼी सघनि। एमरजेंसी में उनखे ॾाढी तकलीफ़ जो शिकार थियनि था। उनजे लाइ बस वारा नोटिस वठनि ऐं तमीर कराइनि। इहा संदनि कुर्ब थींदो।